जय झूलेलाल। मां मोहित सतपाल तव्हां सभिनी जो स्वागत थो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जो तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेजी तारीख़ 8 सितंबर 2023 जुमे जो ॾींहुं, हिंदू महीनो भाद्रपद मास कृष्ण पक्ष जी नौमी तिथि। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु स्थान परिवर्तन करण जे लाइ तमामु ॾींहुं लाभदायक साबित थींदो। अॼु कार्यस्थल ते हुननि खे पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो पूरो साथ मिलण सां धन प्राप्ति जा बि सुठा योग बीठा आहिनि। अॼु स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो ऐं ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे ख़र्चनि ते तमामु ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त अधिक धन ख़र्च थियण जा योग बीठा आहिनि। स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो। मां लक्ष्मी जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि जे लाइ अॼु जो ॾींहुं भाग्योदय साबित थी थो सघे। अॼु भाग्य हुननि खे पंहिंजे कार्यस्थल ते पूरो साथ ॾींदो। धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि। स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो ऐं ॾींहुं तमामु आनंददायक हूंदो। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि। हुननि खे काई न काई नई अपॉर्चुनिटी मिलंदी जंहिंमें हुननि खे सफलता जी बि प्राप्ति मिलंदी। अॼु स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो, मन ख़ुशि रहंदो ऐं ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु जे ॾींहं में शत्रुअनि जो भय सताए थो सघे, पर अॼु अगरि थोरो ई पंहिंजो कॉन्फिडेंस लेवल सुठो रखंदा त शत्रुअनि ते विजय जी प्राप्ति थींदी, धन जी प्राप्ति थींदी। स्वास्थ्य हुननि जो तमामु सुठो रहंदो ऐं ॾींहुं आनंददायक हूंदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु डपु या घबराहट महसूस थी थो सघे, पर हुननि खे हुन जे लाइ या योगा करण या मेडिटेशन करण तमामु लाभदायक साबित थींदो। कार्यस्थल ते हुननि खे पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो साथ मिलंदो। धन प्राप्ति थी सघे त अॼु जो ॾींहुं ओवरऑल तव्हांजो एवरेज ई हूंदो। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु पंहिंजे दोस्तनि मां या रिश्तेदारनि मां काई न काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। अॼु तव्हांखे कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो पूरो साथ मिलंदो। धन प्राप्ति थी सघे। अॼु तव्हांजो स्वास्थ्य तमामु उत्तम रहंदो ऐं ॾींहुं आनंददायक हूंदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु स्वास्थ्य में सुधारो थींदो, बीमारियुनि जो नाश थींदो। अगरि जाम टाइम खां बीमारी बि सताईंदी हुजे त अॼु हुननि जो बि नाश थी वेंदो। कार्यस्थल ते धन प्राप्ति थी सघे। तव्हांजो अॼु जो ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। धनु राशि। धनु राशि वारनि जे लाइ अॼु सफलता ऐं उन्नति प्राप्त थियण जो ॾींहुं साबित थींदो। पद उन्नति यानी कैरियर ग्रोथ, व्यापार में वाधारो थियण जी संभावना आहे। अॼु धन प्राप्ति बि सुठी थी सघे। स्वास्थ्य तव्हांजो सुठो रहंदो ऐं ॾींहुं आनंददायक हूंदो। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु कोई आकस्मिक घटना जो सामनो थी थो सघे, त घर मां निकिरण खां पहिरियों भगवान गणेश जी पूजा करे या घर में ॾीओ ॿारे करे निकिरंदा त तव्हांजा सभु विघ्न भगवान दूर कंदा। अॼु तव्हांजो स्वास्थ्य ठीकु रहंदो। धन जी प्राप्ति बि थियण जे लाइ मां लक्ष्मी जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि, पर हुननि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य ते थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे। ख़ासि करे पंहिंजे अखियुनि जो ऐं पेट जो हुननि खे ध्यानु रखिणो आहे, न त थोरी ई लापरवाही सां कोई रोग या बीमारी सताइण जी आशंका आहे। बाक़ी ॾींहुं तव्हांजो साधारण रहंदो। गांइ खे चारो खाराइण अॼु तव्हां जे लाइ लाभदायक थींदो। मीन राशि। मीन राशि वारनि खे
अॼु अधिक धन ख़र्च थियण जा योग बीठा आहिनि त अॼु पंहिंजे हिसाब किताब में ऐं ख़र्चनि ते थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे। स्वास्थ्य तव्हांजो तमामु सुठो रहंदो ऐं ॾींहुं सुख सां गुज़रंदो। मां लक्ष्मी जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में। 10 मुखी रुद्राक्ष। त अॼु जे एपिसोड में तव्हांखे ॿुधाईंदासीं 10 मुखी रुद्राक्ष जे पाइण जा फ़ाइदा। त शिव पुराण जे हिसाब सां अगरि कोई माण्हू 10 मुखी रुद्राक्ष पाईंदो आहे त हुनजे बदन में ऐं हुनजे आसे पासे में नकारात्मक ऊर्जा जो नाश थींदो आहे। नज़र दोष यानी अगरि जल्दी कंहिंखे नज़र लॻंदी वञे ऐं हुन सां हुनजी तबियत ते असरु पवंदो हुजे त 10 मुखी रुद्राक्ष पाइण हुननि जे लाइ तमामु लाभदायक मञियो वियो आहे। अगरि वास्तु सां रिलेटेड या कोर्ट केसिस सां रिलेटेड कोई प्रॉब्लम्स हली रहिया आहिनि त इहो 10 मुखी रुद्राक्ष धारण करणु तव्हांजे लाइ अत्यंत लाभदायक मञियो वेंदो। हिन जो जेको भगवान रिलेटेड आहिनि उहो आहिनि विष्णु ऐं मंत्र जेको जाप करणु खपे इहो धारण करण सां उहो आहे ओम ह्रीम नमः। ओम ह्रीम नमः इहो नित्य ई तव्हांजो जाप करणु ऐं 10 मुखी रुद्राक्ष जो धारण करण सां हिन सां नकारात्मक ऊर्जा जो नाश थींदो आहे। नज़र दोष दूर थी वेंदो आहे। वास्तु ऐं कोर्ट सां रिलेटेड अगरि प्रॉब्लम्स हली रहिया आहिनि त हुन जो बि सोल्यूशन मिली वेंदो आहे। अचो त ॾिसूं छा अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे गुरमुख जी जो, जेके चंडीगढ़ पंजाब जा रहंदड़ आहिनि ऐं हुननि जो सवाल आहे कि हुननि जे व्यापार में जाम तकलीफ़ूं थियूं अचनि, हुननि जे लाइ कोई उपाय ॿुधाए। त गुरमुख जी तव्हांजे कुंडली जे हिसाब सां तव्हांखे नित्य ई हनुमान जी उपासना करणु खपे, ख़ासि करे मंगल ऐं शनिवार जे ॾींहुं। इहो तव्हां नित्य कंदा अचो। साण ई साण थी सघे त पंहिंजे व्यापार स्थान ते, कार्यस्थल ते नॉर्थ ईस्ट कॉर्नर में तव्हां हिकिड़ी गणपति जी मूर्ति स्थापित कयो। सुबुह जो ऐं शाम जो 2 टाइम ॾींहं में हुननि जे अॻियां ॾीओ ॿारींदा कयो। थी सघे त सुबुह जे टाइम ते जॾहिं तव्हां पहुचंदा आहियो त भॻवान गणेश जी आरती कंदा अचो त तव्हांजा सभु विघ्न भॻवान दूर कंदा ऐं व्यापार में उन्नति तव्हांखे मिली वेंदी। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई। वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि त तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसि ताईं ॾिसंदा रहो सिंधीप्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।